व आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना इग़फ़िरली व लिवालिदैया व लिलमुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन व फ़हमा। वाजिबुल एहतराम मुझा दोस्तों बुजुर्गों ही भाइरों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज जो यो प्रोग्राम इसाले सवाब जे लाए मुनक़द कयो वियो आहे ऐं तव्हां दोस्त पंहिंजो कमकार छॾे अॼोकी इन महफ़िल में वेठा आहियो। न को तव्हांजो अचण अॼायो आहे, न को वञण अॼायो आहे। तव्हां जेतिरा कदम भरे आया हो, अल्लाह ताला हर कदम जे बदले में तव्हांखे नेकियूं अता फरमाईंदो। इंसान जो जेको बि अमल हूंदो आहे, अल्लाह ताला उन अमल जे बदले में हुनखे नेकियूं अता कंदो आहे। ऐं जेको सॼी ज़िंदगी अल्लाह तबारक व तआला जे फरमान जे मुताबिक ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे मुताबिक जेकॾहिं गुज़ारे त अल्लाह ताला हुन जी ज़िंदगी में केतिरी बरकतूं अता कंदो आहे। तव्हां ऐं असां ख़ुशनसीब आहियूं जो अल्लाह ताला तव्हांखे ऐं असांखे पंहिंजे महबूब जी उम्मत में पैदा कयो आहे। ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते बाबरकात सॼी कायनात जे लाइ रहमत बणिजी आई आहे। उन रहमत मां फ़ाइदो वठण असांजो कमु आहे। असांजी ज़िंदगी खे आसान करण मुंहिंजे मालिक जो कमु आहे। अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमाए तो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मुंहिंजी रहमत खां मायूस न थियो। ॻाल्हायो त सही। मुंहिंजी रहमत खां मायूस न थियो। मुंहिंजी रहमत वसी आहे, मुंहिंजी रहमत वॾी आहे। तव्हांजी ज़िंदगी खां, तव्हांजे अमल खां या रब्बुल आलमीन उहा तुंहिंजी रहमत कहिड़ी आहे जेका मायूस न थियण जो हुक्म आहे। अल्लाह फरमाए पियो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। उहो मुंहिंजो महबूब आहे जेको तव्हांजे मथां मुंहिंजी रहमत बणिजी आयो आहे। मुंहिंजी रहमत मां हाणे उन रहमत मां फ़ाइदो वठण, उन रहमत मां हासिल करण। इन करे जो उन रहमत में बरकत भी आहे, उन रहमत में शफा भी आहे, उन रहमत में कमाल भी आहे, उन रहमत में बुलंदी भी आहे। छो त अल्लाह तबारक व तआला कुरान में फरमायो आहे वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मोमिनीन। अल्लाह जो कुरान बि रहमत आहे। जो अल्लाह जो कुरान बि रहमत आहे। अल्लाह जी जेके ये नेमतूं इंसान के ॾिनल आहिनि, अखियूं आहिनि, कन आहिनि, हथ आहिनि, पेर आहिनि, इहे बि अल्लाह जी रहमत आहे। माउ पीउ भी अल्लाह जी रहमत आहे, घर वारा भी अल्लाह जी रहमत, सुठा दोस्त भी अल्लाह जी रहमत आहे। पर अल्लाह ताला पंहिंजे महबूब के तमाम रहमतन जो सरदार बणाए मोकिलियो आहे। फरमाई त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। फरमाई वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मोमिनीन। अल्लाह कुरान के मोमिनन जे लाइ रहमत बनाए मोकिलियो आहे ऐं शफा बनाए मोकिलियो आहे। रहमत बनाए मोकिलियो ऐं शफा बनाए मोकिलियो आहे। कंहिंजे लाइ? मोमिनन जे लाइ।
पर जिया फरमायो वियो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमिया, मुझो महबूब तमाम इंसानन जे लाए, जमी जे लाए, कायनात जे लाए रसूल बणजी आयो आ। पर हिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए पियो जेकॾहिं कुरान मुझो कुरान तवा मोमिनन जे लाए रहमत बि आ, तवा मोमिनन जे लाए शफा बि आहे, त बे पासे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, मुझो महबूब रुगो ईमान वारन जे लाए न सजे जहान जे लाए रहमत बणजी आयो आहे। सजे जहान जे लाए हर शय इन जहान में अची वई, या जी जै शय जो वो खुदा आहे उन शय जो हुन जो महबूब मुस्तफा आहे। इन करे तवां असां खुशनसीब आहियूं जो तवां के असां के इहो मौक़ो मिले तो त तवां असां सब गॾिजी अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ऐं अल्लाह जे प्यारन जी महफिल मल्हायूं था, जिक्र कयूं था, कचेरियूं कयूं था, पाण में एक बे सां मुलाकातूं थियनि थियूं, एक बे सां मुलाकातूं कंदा आहियूं, एक बे के ॾिसी ख़ुशि थींदा आहियूं। छो त ही महफिल अहिड़ी आहे जेको एक बे के परे नथी करे बल्कि एक बे के पाण सां मिलाए पई। छो त जंहिंजो महबूब एतिरो रहमत वारो आहे जेको उन वक़्त में भी जेके दुश्मन हुया उन्हनि खे खीर खंड कई, जेके तकलीफ़ूं ॾींदा हुया उहे महबूब जा कलमा पढ़ी मुसलमान थी विया। उहो रहमत वारो नबी फरमाए पियो त जॾहिं तव्हां पाण में हिक ॿिए खां इख्तिलाफ रखो, हिक ॿिए खां दूर थियो त पोइ 3 ॾींहं ताईं तव्हांखे इजाज़त, पोइ 3 ॾींहं खां पोइ तव्हांखे इजाज़त नाहे, तव्हां को इख्तिलाफ रखो, हिक ॿिए खां परे रहो, बल्कि हू रहमत वारो नबी इहो सबक ॾे पियो त इस्लाम हिकिड़ो मोहब्बत वारो दीन आ, मज़हब आ, ऐं हुन जो महबूब हिकिड़ो रहमत वारो नबी आ। असांजो नबी पांजे दुश्मनन के पांजे सीने सां लगायो आ, इहो सबक ॾे पियो त बर्दाश्त ऐं सबर जो मादो रखो। इहो मादो ऐं सबर जो मादो ऐं बर्दाश्त जो मादो ऐं कुवत जॾहिं तव्हांजे अंदर हूंदी, अल्लाह ताला तव्हांजी जिंदगी में भी बरकतूं अता कंदो, तव्हांजी माल में भी बरकतूं अता कंदो, तव्हांजी औलाद में भी बरकतूं अता कंदो। रहमत वारे नबी जो सबक बि रहमत वारो आहे। रहमत वारे नबी जो सबक बि रहमत वारो आहे। इन्हीअ करे असां अल्लाह ताला जो शुक्र अदा कयूं था, मौला तू असांखे पंहिंजो महबूब अता कयो आहे, ऐं अहिड़ो महबूब जंहिंजी का मिसाल ई नाहे। अल्लाह क़ुरान बि हिकु अता कयो आहे ऐं पंहिंजो महबूब हिकु अता कयो आहे। काबो बि हिकु आहे, अली बि हिकु आहे, अली बि हिकु आहे, काबो बि हिकु आहे, कुरान बि हिकु आहे, नबी बि हिकु आहे, अल्लाह बि हिकु आहे, ऐं असांखे बि हिकु थियणो आहे। मिलाद छा आहे? अल्लाह ताला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी खुशी मल्हाइण, अवां जो अचण बि मिलाद, अवां जो वञण बि मिलाद, अवां जो ॻाल्हाइण बि मिलाद, अवां जी गुफ्तगू करण बि मिलाद, अवां जी इबादत करण बि, अवां जो दुनिया के इस्लाम जो सबक ॾियण बि मिलाद आहे। ऐं हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में अल्लाह जे महबूब जो मिलाद मल्हायो आहे। हर नबी पंहिंजे पंहिंजे दौर में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा साहब वेठा हुया ऐं पाण में नबियनि जो ज़िक्र करण पिया। आदम अलैहिस्सलाम जी शान या नूह अलैहिस्सलाम जी शान या हजरत इस्माइल अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, हजरत मूसा अलैहिस्सलाम, हजरत ईसा अलैहिस्सलाम, हर नबी जी शान या। थोड़ी देर गुजरी अल्लाह जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ खणी आया ऐं अवा पुछन था पंहिंजे असहाबनि खां कहिड़ी ॻाल्हि कयो पिया, कहिड़ी कचेरी कयो पिया। उहे असहाब चवण पिया या रसूल अल्लाह असां नबियनि जो ज़िक्र कयूं पिया। चे कहिड़ो ज़िक्र कयो पिया? उहे चवण पिया असीं पाण में कचेरी जिक्र कयूं पिया त आदम के अल्लाह सफीउल्लाह बनाए मोकलियो, नूह के हजरत नूह के नजीउल्लाह बनाए मोकलियो, हजरत इब्राहिम के खलीलुल्लाह बनाए मोकलियो, हजरत इस्माइल के ज़बीहुल्लाह बनाए मोकलियो, हजरत मूसा के कलीमुल्लाह बनाए मोकलियो, हजरत ईसा के रूहुल्लाह बनाए मोकलियो। असां इयां पाण में कचेरी कयूं पिया। अल्लाह जो महबूब फरमायो जेकॾहिं आदम सफीउल्लाह आहे, नूह नजीउल्लाह आहे,
इब्राहिम खलीलुल्लाह आहे, इस्माइल ज़बीहुल्लाह आहे, मूसा कलीमुल्लाह आहे, ईसा रूहुल्लाह आहे, ऐं मां मोहम्मद हबीबुल्लाह आहियां। मां मोहम्मद छाया, मां मोहम्मद सल्लल्लाहु हबीबुल्लाह आया, यानी अल्लाह जो महबूब मिलाद पढ़े पियो, पांजो मिलाद पढ़े पियो, पांजो जिक्र करे पियो, आई महबूब जा आशिक, महबूब जा दीवाना, महबूब जो मिलाद बुधी खुश पिया थियन। खबर पई मिलाद पढ़ण भी सुन्नत आहे। मिलाद पढ़ण चाहे, मिलाद पढ़ण सुन्नत आ, उन्हीअ के बुद्धि खुश थियण महबूब जे आशिकन जी सुन्नत आहे। हाणे ये ॿई तरीक़ा मिलाद ॿुधण में आई महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीवानन जो, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे आशिकन जो मिलाद ॿुधी खुश थियण इहा बि हिकिड़ी मोहब्बत जी दलील आ, हिकिड़े प्यार जी दलील आ। छो त अल्लाह तबारक व तआला पाण कुरान में फरमाए पियो, लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहू बुकरतन व असीला। लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते छा आणियो? ॻाल्हाए तो सही, ईमान। अल्लाह ते ईमान आणियो, हुन जे रसूल ते ईमान आणियो। ईमान मुकम्मल ही जॾहिं थींदो आहे जॾहिं अल्लाह ते भी ईमान आहे, हुन जे महबूब ते ईमान आहे। ऐं जेकॾहिं इहो को ज़हन में ख्याल करे रुगो अल्लाह रुगो अल्लाह रुगो अल्लाह, तौहीद तौहीद तौहीद, महबूब जी मोहब्बत का बगैर तौहीद मुकम्मल ही ना है, मुकम्मल ही ना है। जॾहिं आज़ान मुकम्मल ना है, बाबा जिथे अल्लाह जो नालो उते महबूब जो नालो आहे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, पो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। जिथे अल्लाह जो नालो आहे उते उनजे महबूब जो नालो आहे। ऐं जॾहिं निमाज़ पढ़ूं था अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, मौला सब तारीफ़ तुझे लाए। पो बे पासे निमाज़ में पढ़ूं था अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात, अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु, अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु। सलाम हुजन तोते ए मुंहिंजा नबी, सलाम हुजन तोते ए मुंहिंजा नबी। जिथे अल्लाह जो नालो आ हुते हुनजे महबूब जो नालो भी आहे, हुते हुनजे महबूब जो नालो भी। खबर पई उहा तौहीद तौहीद ही ना आहे। जिथे रुगे अल्लाह अल्लाह हुजे, अल्लाह अल्लाह हुजे, अल्लाह सां गॾु जेस ताईं महबूब ते कलमो न पढ़दे तुंहिंजो ईमान ही मुकम्मल कोन थींदो, तुझो ईमान मुकम्मल ही कौन थी दो। तौहीद सां गॾु अल्लाह ताला जे महबूब अलैहिस्सलाम के काफिर के कलमो पढ़ायूं था। जेकॾहिं को मुसलमान के करे तो रुगो छा तो पढ़े, ला इलाहा इल्लल्लाह थोड़ी पढ़े तो, हुन सां गॾु मुहम्मद रसूलुल्लाह बि पढ़ंदो, मुहम्मद रसूलुल्लाह बि पढ़ंदो। छो त हुनखे ख़बर आहे त जेस ताईं मुहम्मद रसूलुल्लाह न पढ़ंदो इहो मुसलमान थी नथो सघे। ऐं वरी मुसलमान थी वञे त पोइ कहिड़ी शइ ज़रूरी आहे? कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ए महबूब हिननि खे चओ जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत कयो था पहिरीं मुंहिंजे रसूल सां मोहब्बत कयो। अल्लाह सां मोहब्बत कयो था पर अल्लाह फरमाए पियो पहिरीं मुंहिंजे रसूल सां मोहब्बत कयो, पहिरीं मुंहिंजे रसूल सां प्यार कयो, पहिरीं मुंहिंजे रसूल सां इश्क कयो, पोइ तव्हांजो ईमान भी मुकम्मल आहे। लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही, अल्लाह ते ईमान आणिन, हुनजे रसूल ते ईमान आणियो। व तुअज़्ज़िरू व तुवक्किरू। हाणे कुरान फरमाए पियो मुंहिंजे रसूल जो अदब कयो। मुंहिंजे रसूल जो छा कयो? ॻाल्हायो त मुंहिंजे रसूल जो अदब कयो, मुझे रसूल जो एहतराम कयो, मुझे रसूल सां प्यार कयो। जंहिं थोड़ी भी मुझे महबूब जी भी अदबी कई अन तहबत आमालुकुम, तव्हांजी निमाज ज़ाया, तव्हांजो कुरान पढ़ण ज़ाया, तव्हांजो हज करण ज़ाया, तव्हांजी ज़कात ज़ाया। जेके भी अमल कंदो तव्हांजो कबूल न थींदो। कबूलियत जी शर्त आहे तव्हां रसूल जो अदब कयो, रसूल जी ताज़ीम कयो। रसूल जो अदब करण तव्हांजो कम आहे, बेड़ो पार करण मुझे मालिक जो कम आहे। लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरू। ईमान आणियो
अल्लाह ते अल्लाह जे रसूल ते व तुअज़्ज़िरू व तुवक्किरू मुझे रसूल जो अदब मुझे रसूल जो एहतराम मुझे रसूल सा मोहब्बत आई मोहब्बत केड़ी साईं रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि मसनवी शरीफ में लिखन था ही जेका माखी हुंदी आ ना जेको ही गड कंदी आ शाद गड कंदी आए हिन का पुछो त तू बाग में वेंदी आई आई वजी हर गुल ते वेहे थी हर गुल जो जायको पांजो पांजो आ या कोने हर गुल जो गुलाब जे गुल जो जायको पांजो आ गोभी जे गुल जो जायको पांजो आ चमेली जे गुल जो जायको पांजो आ पर हिन में मिठाण वरी किया थे थी ही मिठो वरी किया तो थे फिको भी थी सके तो कड़ो भी थी सके तो छोटा हर फुल गुल जो जायको पांजो आ पर हिन में मिठाण किया थी थे तू छा कंदी आई तू वट एड़ो केड़ो अमल आ चे अमल वरी केड़ो होंदो मां हर गुल में वेही हुन जो रस चूसिया थी जडे पांजो कम कंप्लीट कया पो जडे पंजे घर डा वणा थी बियो कुछ भी नथी कया पंजे महबूब ते सलात पढ़ा थे पंजे महबूब ते सलात पढ़ा थी तो यो सलात जी बरकत तो कड़ो भी मिठो थी विदो आए या सलात जी बरकत तो नमकीन भी मिठो थी विदो आ तो खबर पई तो उहा माखिया हुनके भी एतरी समझ आहे तो महबूब जो नालो किते वठणो आ महबूब जे नाले जी बरकत छाए महबूब जे नाले जी तासीर छाए महबूब जे नाले जी पावर छाए अल्लाह तबारक व तआला महबूब जे नाले में बरकत एतरी रखी छड़ी आ जो कड़े पानी में महबूब जो नालो वठ महबूब जो जिक्र कर महबूब सा मोहब्बत ही प्यार रखी उन पानी में जेकने महबूब जे नाले जो इसम विझ दे तो अल्लाह तबारक व तआला पांजे महबूब जे नाले जी बरकत सा उन में मिठास पैदा करे छड़ी मोहब्बत जो नतीजो यो या मोहब्बत ही प्यार जो नतीजो यो ही आहे तो मोहब्बत सिखारे छड़ी अल्लाह तबारक व तआला कुरान में तवा अल्लाह सा मोहब्बत जी दावा कयो था अल्लाह सा प्यार कयो था मुझे महबूब सा भी कयो मुझे महबूब सा भी कयो पो तवा जो ईमान भी कबूल तवा जी नमाज भी कबूल तवा जो कुरान पढ़न भी कबूल तवा जो हज करण भी कबूल तवा जो हर हर अमल छो काफिर केतरी भी नेकी करे अल्लाह ताला जी दरबार में कबूल ना है केतरो वो सुठो अमल करे छोटा वो काफर आ हुन कलमो न पढ़ियो आ हुन इस्लाम ना आंदो आ लखे रुपया खर्च करे हुन जी नेकी कबूल ना है आई महबूब जो दीवानो रुपयो भी खर्च करे अल्लाह फरमाए तो रुपये जे बदले में 10 रुपया रुपये जे बदले में घड़ा 10 रुपया मौला कायनात हजरत अली करमल्लाह वजहुल करीम जड़े पांजे घर में आया ये सब मोहब्बत वाला चेहरा बैठा है थकी तो कोन भी आयो अजा तो महफिल शुरू थी आ अजा तो महफिल शुरू थी आ हाल खबर पवदी हाल थर्मामीटर दिया पियो वाके थर्मामीटर बुखार थी दो ना डॉक्टर वट वेंदा आयो सही घणे जो बुखार चेक कयो 4 जो आ 5 जो आ 100 जो आए पो थर्मामीटर दी दो आ हाल मा थर्मामीटर लिया तो थर्मामीटर के जो मौला अली जो के जो थर्मामीटर गलायो मौला अली जो थर्मामीटर पांजे घर में आया हजरत बीबी पाक फरमाइन पियो अली घर में खाण जे लाए कुछ ना है बज़ाहिर घर में खाण जे लाए कुछ भी ना है ही अनार इो वठी वञो बाजार में खपाए अचो ऐ कुछ सामान वठी अचो जो घर में पचाए असी खायूं इो सबक असा जे लाए आए घर में कुछ भी न हुजे तो अल्लाह जो शुक्र अदा कयो कुछ भी न हुजे तो अल्लाह जो शुक्र अदा कयो तो दिसो तो उहे अल्लाह जा महबूब उहे अहले बैत नबी जा बचड़ा नबी जा घरवाला जे बारे में अल्लाह कुरान में फरमायो वयुतमून तुआमा अला हुब्बही मिस्कीनम व यतीमम व असीरा फरमाइन पियो त इहो वञो अनार खपाए कुछ सामान वठी अचो मौलानी जड़े बाजार में वञण पिया हिकिड़ो सवाली आयो मुखे जरूरत आ सही मां मुजा
समाचार बुकिया ऐं मां परेशान आहियां मौला अली उनखे अनार ॾेई छॾियो। जॾहिं घर वापस आया हज़रत बीबी पाक ख़ाली हथड़ा ॾिठा त समझी वयूं त अली कंहिंखे ॾेई आयो आहे। अली कंहिंखे ॾेई आयो आहे बजाए तकरार जे। सबर वारे नबी जी सबर वारी थी, सबर वारे नबी जी सबर वारी थी हुई। ऐं उहे सवाल कयूं त अली अनार हुयो छा कयो ख़ालियत जे ही मामलो थियो आहे। अञा पाण में ॻाल्हियूं हलण पयूं त दरवाज़ो वॼियो पे मौलानी ॿाहिरि निकिता त हिकिड़ो शख़्स हुयो सलाम कई जवाब ॾिनई जे कम आहे जे कहिड़ो कम आहे जे ही अनार हिकिड़ो अनार ॿियो अनार टियों अनार चौथो पंजो छहों सतो अठो नव अनार ॾिना घणा चई तुंहिंजा जेके मोकिलिया चे अल्लाह जेके मोकिलिया चे अल्लाह चे घणा चे नव चे ॾहों बि ॾे ॻाल्हायो 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 चे ॾहों बि ॾे चे ॾहों वरी कीअं चे अल्लाह क़ुरान में कोन फरमायो आहे रुपयो ख़र्च कंदे त रुपयो ख़र्च कंदे त ॾह ॾींदो सही क़ुरान सचो आहे ॾहों बि ॾे। उहो शख़्स मुस्कुराए चए पियो अली मां त तोखे आज़माया पियो पर ही ॾह वठ ही तुंहिंजा तूं हिकिड़ो अनार ख़र्च कयो आहे बदिले में अल्लाह ताला तोखे 10 अनार ॾिना आहिनि। उहो इंसान न हुयो बल्कि अल्लाह जो फ़रिश्तो हुयो। इंसान न हुयो बल्कि अल्लाह जो फरिश्तो हुयो। यानी चवण जो मकसद इहा त हिकड़ी नेकी ख़र्च कई अल्लाह ताला हिकड़ी नेकी जे बदले में उनके 10 नेकियूं अता कयूं। जेकॾहिं को काफिर हज़ारे लख रुपया ख़र्च करे को फ़ाइदो कोन्हे। मुसलमान तू हिकड़ो गिलास पानी जो कंहिंजो प्यारंदे तुंहिंजो हिकड़ो गिलास प्यारण बि अल्लाह ताला क़बूल कंदो। हिकड़ी माई हिकड़े ॿिलीअ जे बच्चे खे जॾहिं हिकड़े जंग में खूह पानी प्यारे अल्लाह ताला इन्हीं अमल के ॾिसी करे हुनजा गुनाह माफ़ करे हिकड़े जानवर के पानी प्यारी अल्लाह तो ते एतिरो मेहरबान आहे। जेकॾहिं के गरीब जी मदद कंदे त अल्लाह केतिरो मेहरबान हूंदो केतिरो मेहरबान हूंदो। ॿिलीअ जे बच्चे के पानी प्यारई पुछियो वियो त अल्लाह ताला तोसां कहिड़ो हशर कयो जे मूंखे का ख़बर कोन्हे। उहा नेकी जेका मूं कई आहे उन नेकी जे बदले में अल्लाह तबारक व तआला मुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾिया। हाणे मूंखे ॿुधायो त अल्लाह ताला कंहिंजी नेकी ज़ाया नथो करे। को मुसलमान जेकॾहिं नेकी जो इरादो करे थो त मां ही मूंखे ही कम करणो आहे मूंखे ही कम करणो आहे नेकी वारो कम नियत करे थो पोइ हू नेकी नथो करे पर नियत हुनजी आहे पर हू के वजह सां भुलिजी पवे थो विसरी वञे थो नेकी नथो करे पर अल्लाह ताला फरमाए थो हुनखे मां सवाब अता कंदो आहियां छो त हुन नियत कई आहे। ऐं जेकॾहिं को माण्हू गुनाह जो इरादो करे जेस ताईं गुनाह कंदो न हुनखे हुनजे नामा अमाल में गुनाह लिखियो कोन वेंदो जेस ताईं करे न। हाणे मुक़ाबलो ॾिसो गुनाह जी नियत करे ऐं गुनाह कंदो त अल्लाह ताला बदी लिखंदो पर हिते नेकी जो मुक़ाबलो बदी जो मुक़ाबलो छा आहे नेकी जी नियत कर पर नेकी कंदो न। अल्लाह फरमाए थो हिन जी नियत जे बदले में हिनखे मां सवाब अता कंदुसि बदले में मां इनके सवाब। त मूंखे ॿुधायो इंसान जिंदगी में हिकड़ी नेकी न ॿ नेकियूं न जिंदगी में कुछ नेकियूं त कयूं हूंदियूं। जॾहिं हिकड़ी नेकी ते अल्लाह एतिरो मेहरबान आहे त पोइ इंसान जी जेके जिंदगी में कयल नेकियूं हूंदियूं हुन ते अल्लाह तबारक व तआला केतिरो मेहरबान हूंदो। त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमाए पियो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरा व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। ए गैब जी खबर बुधाइण वारा नबी ए गैब जी खबर बुधाइण वारा नबी असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो आहे असां तोखे खुशखबरी बुधाइण वारो मोकिलियो आहे
असा व नज़ीरा असा तो के जहन्नम का ढिजाइण वारो बनाए तो के मोकलियो आहे वदाए इल्लाह बेइज़्निही व सिराज मुनीरा असा तो के चमकंदड़ सिज बनाए मोकलियो आहे पाजी उम्मत के पाजी रहमत सा पाजी शफकत सा पाजी मेहरबानी सा पाजे कमाल सा पाजी अता सा पाजे फजल सा हिनन के चमकाइंदो रह पाजी रहमत जो फैज़ हिनन के दे पाजे फजल जो फैज़ हिनन के दे फैज़ देण तुझो कम आ बेड़ो पार करण मुझो कम आहे तवा जो कम ता वो अमल जे को इंसान करे तो दिल में इरादो करे तो दिल में नेकी करे तो अल्लाह ताला जे दरबार में उवा कबूलियत त तौहीद बो उवा ही कबूल आए जे तौहीद में अल्लाह तबारक व तआला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरकात तुझे किताब लिखियो आ हजरत मूसा अलैहिस्सलाम के जमाने में एकड़ो शख्स हो हुन 100 साल का मथे हुन जी उम्र हुई हुन सजी जिंदगी गुनाह कया को जिंदगी में एकड़ो अमल न कयो बज़ाहिर सजी जिंदगी गुजारण में हुन गुजारी जड़े मरी वियो त पो मानवन हुन के एकड़े किचरे में एकड़े गंदगी जे ढेर में फिटो गयो हुन जा अमल त सुठा न होया अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम के वही कही ताए मुझा नबी फला जगह ते किचरे जो ढेर आ होते मुझो बंदो आ हुनके गुसल बडे कफन बडे हुनके दफना हजरत मूसा अलैहिस्सलाम जडे होते विया मानू बगडया अल्लाह जो नबी जडे पोतो त मानू सवाल कयो अल्लाह जा नबी ही त गुनाहगार हो ही त जिंदगी हिन गुनाह में गुजारी आई तमा अल्लाह जा नबी आयो अल्लाह जा महबूब आयो तवा इनके जनाजो पढ़ंदा हो तवा इनके कफन दफन दींदा हो तवा इनके गुसल दींदा हो त मानू छा चवंदा तवा ये न कयो हजरत मूसा अलैहिस्सलाम हुनन के चयो मुखे रब जो हुक्म आ के जो हुक्म आए गलायो तो सही मुखे रब जो हुक्म आए रब जो हुक्म आ मूसा अलैहिस्सलाम अर्ज के मौला मानू ही चवन था ही गवाही देन था अल्लाह तबारक व तआला पाजे मूसा कलीमुल्लाह के फरमाई मूसा ही मानू हिन जे गुनाहन के दिसन था आई मां हुन जे उनी अमल के दिसा तो त जडे मुझो महबूब जो नालो दिसंदो होयो त मुझे महबूब जे नाले जी इज्जत कंदो होयो एहतराम कंदो होयो हर मां पाजे महबूब जी इज्जत दिसा या हिन जे गुनाहन के दिसा मां पाजे महबूब जी इज्जत जे बरकत सा हिन जे गुनाहन के माफ करे छडियो आहे हुन जो अमल छायो जिंदगी में हजरत बिशर हाफी रहमतुल्लाह ताला अलैह जडे असी बगदाद शरीफ असा जो वणण थियो नी बुजुर्ग जो मजार भी उते आ सजी जिंदगी शराब पीते ही रवाज निकली पियो वरी नौजवान नस्ल खुशी थी दिया घुट घुट पीतिया नाले गल्ला कीतिया परवाही कोने समझी कोने ताऊ छा पियो कया बड़े शौक सा बड़े खुशी सा पो वरी को गटर में पियो आ को नाली में पियो आ वात खुलियो पियो आ साकिया और पिला